अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खुसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं दोस्तों मेगा सोप सीरियल जेको पंजाबी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं। हिन नंढे वीडियो में हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो ब्लॉग ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अवां जो पुराणो चैनल आहे जंहिंखे तव्हां लगातार ॾिसंदा अचो था पिया ऐं अॻिते बि इंशाअल्लाह हर नए ड्रामे जी अपडेट्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खुसो ब्लॉग ते तव्हांखे मिलंदी। दोस्तों तव्हां ॾिठो चाकर ख़ान ऑर्डर ॾेई छॾियो पंहिंजे सौट ऐं पंहिंजे वाठनि खे कीअं बि करे माई गुलनार ऐं कासिम खे पकिड़े अचो। तव्हांखे फुल स्केल शूट आहे, कंहिंजी ॿांह, कंहिंजी जंग, कंहिंजी अखि, कंहिंजो कनु, कंहिंजो नक कपिड़ो हुजे, कढणो हुजे, भञणो हुजे, इहो कमु करे इन्हनि खे पकिड़े अचो। छा इहे पकड़ में कामयाबु थींदा? पर मूंखे नथो लॻे मतां माई गुलनार खे इहे वठी अचनि। कासिम इन्हनि जे हथु न ईंदो। कासिम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हथु ईंदो कंहिंजे, तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त उहो हिकिड़ो ई माण्हू आहे सांवल जेको कासिम खे पकिड़े ईंदो। कासिम सिर्फ़ु उन जे हथु ईंदो, ॿियो कंहिंजे ई हथु न ईंदो। दोस्तों अॼु जो वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं दुआनि में यादि कंदा, रोज़नि जी दुआनि में बि यादि कंदा। अल्लाह हाफ़िज़।